हैदराबाद में लाइफ स्टॉक जे एनिमल ब्रीडिंग खाते में करोड़ें रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। एंटी करप्शन लाइफ स्टॉक जे डायरेक्टर एनिमल ब्रीडिंग ऑफिस ते छापो हणी रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन जो चवणो हो त करोड़ें रुपया करप्शन जी निशानदाही ते कार्रवाई कई वई आहे। जांच शुरू करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हैदराबाद में लाइफ स्टॉक जे एनिमल ब्रीडिंग खाते में करोड़ें रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। एंटी करप्शन लाइफ स्टॉक जे डायरेक्टर एनिमल ऑफिस ते छापो हणी रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन जो चवणो हो त करोड़ें रुपया करप्शन जी निशानदाही ते कार्रवाई कई वई आहे। जांच शुरू करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हैदराबाद में लाइफ स्टॉक जे एनिमल ब्रीडिंग खाते में करोड़ें रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो खां। जी ज़फ़र हकड़ो आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में लाइव स्टॉक जे एनिमल ब्रीडिंग खाते में करोड़े रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे ऐं उन निशानदगी खां पोइ जेको आहे सो एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट जेको आहे सो लाइव स्टॉक जे डायरेक्टर एनिमल ब्रीडिंग जे ऑफिस ते छापो हयो आहे ऐं छापे दौरान उते पयल तक़रीबन 3 सालनि जो जेको गुज़िरियल 3 सालनि जो रिकॉर्ड आहे उहो तहवील में वरितो वियो आहे। उन सिलसिले में असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त कार्रवाई करोड़े रुपयनि जी करप्शन जी निशानदगी ते कई वई आहे ऐं जेको आहे सो एंटी करप्शन जे आला अमलदारनि जी इजाज़त बाद हिते हू पहुता आहिनि। उहे जेको रिकॉर्ड उन्हनि तहवील में वरितो आहे उन रिकॉर्ड में दौरान जांच कई वेंदी त हिन में केतिरी करप्शन थी आहे ऐं करप्शन में मुलविस समूरनि जेके ऑफिसर आहिनि कामोरा उन्हनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी। हिन वक़्तु एंटी करप्शन जी टीम जेका आहे उहा रिकॉर्ड तहवील में वठी जेको आहे सो ऑफिस मां रवानी थी चुकी आहे। जी महिरबानी जी ज़फ़र हकड़ो आगाह करण लाइ।